अस्सलाम वालेकुम सही सही दवाउन जी एहसान वेलफेयर कैंप जेका लगी हुई है फ्री मेडिकल जी इन जे मुतलक असांखे ॿुधाईंदो त हिन में जेको तव्हांजी जेको मुआइनो कंदो जेको इलाज कंदो कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि जो इलाज कंदो ऐं केतिरा हिन में डॉक्टर शामिल आहिनि ऐं किथे जी टीम शामिल आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुश्ताक कुरैशी, जनरल सेक्रेटरी एहसान वेलफेयर ट्रस्ट कराची। असां ये कैंप कंदा रहा आहियूं सिंध में उमरकोट ताईं रणोजाम हैदराबाद ऐं अॼु हिते खैबर में भी आया हूँ। फ्री मेडिसिन सीनियर डॉक्टर फिजिशियन आया आहिनि, जनरल फिजिशियन डॉक्टर कराची में आया आहिनि ऐं चेक कंदा लेडीज़ के भी जेंट्स के भी। जनरल फिजिशियन हर बीमारी की तकरीबन दवा असां वठी आया आहियूं। बुखार जी हींअर हले पियो, स्किन डिजीज़ आहे, बुखार आहे, खंघि सही। इन में जेके कुछ चमड़ी जो बीमारियों या अल्सर या मैदे जी या वरी शुगर थी या वरी ॿियूं जेके विचड़ंदड़ बीमारियूं छा उन्हनि जो बि इलाज थिया आहे? हाँ, इनजी भी इलाज, इनजी भी दवाई आहे। चमड़े जी बीमारी जो वठी आया आहियूं। ऐं शुगर जो ऐं को फालेज जो या शुगर जो फालेज जो तो फिलहाल ना है, पर शुगर जी दवाई अच्छा। ही जेका तव्हांजी टीम आहे पंहिंजो एहसान वेलफेयर सां आहे, एहसान वेलफेयर सां आहे। ऐं तव्हां केतिरा टीम में जेके सो तव्हां आया आहियो, केतिरा मेंबर आया आहियो गॾिजी तव्हां हिन वक़्तु? 2 डॉक्टर आया आहिनि, 4 ॼणा 6 ॼणा। अच्छा सही। ऐं ही तव्हां जेके कैंप खणी आया आहियो हे केतिरनि मरीज़नि जी दवा? 500 खां 600 ताईं पेशेंट थींदा जिन जी तव्हां चेकअप भी कंदो ऐं दवाऊं भी ॾींदो। वॾी महिरबानी साईं। दवाई ये छोटे बेटा, दवाई छोटे बेटा, एक मिनट। हाँ सर, सेट करे बेटा। भले भले यार ये ना टेढ़ी हो रही है। ये खैबर में एहसान वेलफेयर फ्री मेडिकल कैंप लगी है जेका चेयरमैन टाउन कमेटी खैबर हाजी अब्दुर्रहमान जे तावन सां ही कैंप लगाई वही है। इन कैंप में तव्हां साईं जिन जा व्यूज़ ॿुधा त 500 खां 600 मरीज़न के ॾिठो वेंदो ऐं हिन में मुख़्तलिफ़ बीमारियूं बुखार या चमड़ीअ जी बीमारियूं या अल्सर जी बीमारियूं या मैदे जेके बीमारियूं उन्हनि जो इलाज आहे 500 खां 600 मरीज़न के ॾिठो वेंदो। ही एहसान वेलफेयर कैंप जेका खैबर में लगाई वही है या टाउन कमेटी चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान खैबर जे तावन सां लगाई वही है। ऐं ही टीम जेका है सा कराची खां आई है ऐं हिते औरतुनि ऐं मर्दनि ऐं ॿारनि जो मुफ़्त तिबी इलाज कयो वेंदो, मुआइनो भी कयो वेंदो ऐं उन्हनि खे दवाऊं भी फराहम कयो वेंदियूं। इहे असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। जी ये रखवा रहा हूँ मैं, दे रहा हूँ। अस्सलाम वालेकुम साईं। सही सही कैंप लगी आहे। तव्हां बिते जा बशिंदा आहियो ऐं सीनियर सियासी समाजी नज़रियाती वर्कर आहियो ऐं हिन जे मुतलिक़ कुझु असांखे ॿुधाईंदा। सही अलहमदिल्ला। असांजे चेयरमैन साहब एहसान वेलफेयर वारनि जी तमामु घणी महिरबानी आहे।